अलजेब्रा में क्वाड्रेटिक इक्वेशन वेल नोन इक्वेशन्स आहिनि जिनके सॉल्व करण जा केतिरा ई तरीक़ा आहिनि जेके फैक्टराइज़ेशन मेथड आहे बाय कंप्लीटिंग स्क्वायर मेथड आहे ऐं क्वाड्रेटिक फार्मूलो सां उनखे सॉल्व करे सघिजे थो। अचो त असीं क्वाड्रेटिक इक्वेशन जे बारे में सिखूं। क्वाड्रेटिक इक्वेशन छा आहे ऐं उनखे सॉल्व करण जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि। क्वाड्रेटिक इक्वेशन जंहिंमें उहा इक्वेशन जंहिंजी डिग्री 2 हुजे, डिग्री मीन्स पावर, हाईएस्ट पावर कंहिं बि अलजेब्रिक सेंटेंस में उनखे डिग्री चइबो आहे। जंहिंजी हाईएस्ट पावर 2 हुजे उन क्वाड्रेटिक इक्वेशन चइबो आहे। फॉर एग्जांपल एक्स स्क्वायर 5x² + 7x + 8 = 0, हीअ क्वाड्रेटिक इक्वेशन जो मिसाल आहे। या x² - 4 = 0, ही भी क्वाड्रेटिक इक्वेशन जो मिसाल आहे। जनरल फॉर्म यानी स्टैंडर्ड फॉर्म कहिड़ी आहे क्वाड्रेटिक इक्वेशन जी? ax² + bx + c = 0, ही क्वाड्रेटिक इक्वेशन जी स्टैंडर्ड फॉर्म आहे। ax² + bx + c = 0। a यानी कोफिशिएंट ऑफ x², b कोफिशिएंट ऑफ x, c माना कांस्टेंट वैल्यू। ही a आहे x² जो कोफिशिएंट, ही b आहे x जो कोफिशिएंट, ही c आहे 8 यानी हिन जो कोफिशिएंट सिर्फ़ु कांस्टेंट = 0। हिते x गायब आहे, x आहे ई कान, पर क्वाड्रेटिक इक्वेशन जी कंडीशन इहा आहे त हाईएस्ट पावर 2 हुजे। 2 पावर आहे हाईएस्ट, बाक़ी x हुजे न हुजे या कांस्टेंट हुजे न हुजे, पर हाईएस्ट पावर 2 हुजणु खपे इक्वेशन में। ax² + bx + c हिन फॉर्म खे, हिन इक्वेशन खे असीं क्वाड्रेटिक इक्वेशन चवंदा आहियूं। क्वाड्रेटिक इक्वेशन खे असीं टिनि मेथडनि सां, 3 मेथड्स सां सॉल्व करे सघूं था। कहिड़ा मेथड आहिनि? पहिरियों फैक्टराइज़ेशन बाय फैक्टर फाइंड करे सॉल्व कयूं। ॿियो मेथड आहे बाय कंप्लीटिंग स्क्वायर, ऐं टियों मेथड आहे बाय क्वाड्रेटिक फार्मूला। क्वाड्रेटिक फार्मूला कहिड़ो आहे? x = ±b, x = -b ± (b² - 4ac) / 2a। ही स्टैंडर्ड फार्मूला a b ऐं c असां सम्झी आया आहियूं त a b c कहिड़ा आहिनि। a यानी कोफिशिएंट ऑफ x², b माना कोफिशिएंट ऑफ x ऐं c कांस्टेंट आहे। हिन में इहे वैल्यू पुट कंदासीं त असांखे x जो वैल्यू मिली वेंदो। क्वाड्रेटिक इक्वेशन में डिग्री 2 आहे, तंहिंजे करे असांखे वेरिएबल जा वैल्यू बि 2 मिलंदा। जेतिरी डिग्री हूंदी आहे ओतिरा असांखे वैल्यू मिलंदा आहिनि, ओतिरा सॉल्यूशन सेट में आंसर हूंदा आहिनि। हाणे क्वाड्रेटिक इक्वेशन खे सॉल्व करिणो आहे फैक्टराइज़ेशन मेथड सां। पहिरियों सॉल्यूशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फैक्टराइज़ेशन मेथड। क्वेश्चन 1, solve quadratic equation by factorization method। Okay, solve which equation? This equation, 2x² - 13x + 21 = 0। हिन इक्वेशन खे सॉल्व करिणो आहे, ही क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, हिन खे सॉल्व करिणो आहे फैक्टराइज़ेशन सां। फैक्टराइज़ेशन सां सॉल्व करण लाइ असांखे हिन जा फैक्टर्स फाइंड करणा पवंदा आहिनि। तव्हां 10th क्लास में फैक्टर फाइंड करणु सिखी आया हो। हिन जा असीं फैक्टर फाइंड कंदासीं। सॉल्यूशन 2x² - 13x + 21।
हिन जा फैक्टर कीअं फाइंड थींदा, हिन में फैक्टर्स जी हू फाइंड ट्राइनोमल वारी कंडीशन आहे जंहिंमें असां मल्टीप्लाई कयूं त 42 अचनि, ॿियनि खे 21 सां मल्टीप्लाई कयूं त 42 अचनि ऐं एड कयूं त -13 अचनि। हिन खे अहिड़े तरीक़े सां तव्हांखे टोड़णो आहे हिन टर्म खे 13 खे, त 42 कीअं ईंदा, 6 खे ऐं 7 खे ज़रब कयो त 42 थींदा। तंहिंजे करे हिन खे असां ॿिनि टर्म में टोड़े सघूं था, -6 ऐं -7 एड कंदासीं, -6 ऐं -7 साॻा ई -13 थींदा, मल्टीप्लाई कंदासीं त ही 42 थी वेंदा। त हाणे हिन खे कीअं टोड़ींदासीं, 2x² -6x -7x, 6x ऐं 7x साॻा ई 13 थी विया, =21 =0। फ़र्क़ु त कोन पियो, सॼी एक्सप्रेशन इहा ई साॻी थी वई। हितां हाणे कॉमन कहिड़ो आहे, 2x कॉमन आहे हितां, त हीअ थींदो x, 2x कॉमन निकिरी वियो त x बचो, हितां 2x कॉमन निकिरंदो त 3 बचंदो। हितां 7 ॿिन्ही मां कॉमन आहे, हिननि मां त 2x कॉमन हुयो, हिन मां 7 कॉमन आहे, -7 कॉमन कढियोसीं, हिते x, हिते थींदो -3 = 0। हिननि ॿिन्ही टर्म्स मां हाणे छा कॉमन आहे, x - 3 कॉमन आहे, x - 3 2x - 7 = 0। हिननि ॿिन्ही ब्रैकेट्स जी, हिन ब्रैकेट जी ऐं हिन ब्रैकेट जी प्रोडक्ट 0 आहे, त या त हीअ 0 जे बराबरि आहे या त हीअ 0 जे बराबरि आहे। त हिनखे लिखिबो ईदर x - 3 = 0 और 2x - 7 = 0। पहिरियां हिन खे सॉल्व कयूं, पोइ हिन खे सॉल्व था कयूं। x - 3 = 0, हिते -3 त राइट साइड ते +3 थींदा, त x = 3, ही सॉल्व थी वियो। और 2x -7 आहे त हेॾे +7 थी वेंदो राइट साइड ते, ही हिते मल्टीप्लाई में आहे त हेॾां डिवाइड थी वेंदो, यानी हे थी वेंदो x = 7/2। सॉल्यूशन सेट छा थी वियो, सॉल्यूशन सेट = 3, 7/2। सॉल्यूशन सेट खे असीं हमेशह इन कर्ली ब्रैकेट्स में लिखंदा आहियूं, ई थी।